अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ड्रामा लॾो पाॾे ते जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे इहो ॿुधाइण वारो आहियां त ड्रामा लॾो पाॾे ते जूं आख़िरी क़िस्त में छा थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा लॾो पाॾे ते ख़तमु थी वियो आहे। अञा ताईं जेका हिन ड्रामे में कुझु अदाकार हुआ ड्रामे मां निकिरी विया, वापसि वरी न मोटिया ऐं चवंदा रहिया त रहीम ड्रामे में वापसि मोटी ईंदो। अञा त रहीम वापसि न मोटियो ऐं होॾां वरी शहज़ादी बि वापसि ड्रामे में न मोटी। दोस्तों, तव्हां ॾिठो त ड्रामे में अरबाब ऐं शेरल वारनि जो पाण में ठाह बि थी वियो, वरी बि रहीम शहज़ादी वापसि न मोटिया ऐं होॾां वरी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वॾेरे ॾाढ़ू ख़ान जो पुटु अञा ताईं सूफ़ न मोटियो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे मां शुरू वारी क़िस्तनि में वेचारो हुयो, उहो बि निकिरी वियो, अञा ताईं वापसि छो न आयो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मई सुहागण जी धीउ पलहण ड्रामे मां निकिरी वई, अञा ताईं वापसि न आई, छो पर छा लाइ। हेॾां वरी माई सुहागण जी शादी किरड़ सां थी वई, अञा ताईं माई सुहागण जी धीउ पलहण ड्रामे में वापसि कोन मोटी आहे। दोस्तों, आख़िर इहो छा मसइलो आहे। दोस्तों, छा आख़िरी क़िस्त में गुलूअ जी शादी मिठीअ सां थींदी, इहो ॾिसंदासीं आख़िरी क़िस्त में, आख़िरी क़िस्त 144 में। दोस्तों, अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, हिकिड़ो सुठो कॉमेंट ज़रूरु कजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।